जी नाज़रीन, जीअं त सिंध हुकूमत जे ऐलान खां बाद में जेके पूरी सिंध जी ठिकराठो, मुबारकपुर ऐं भर पासे जा सरकारी तोड़े निजी स्कूल तालीम जे लाइ खुली विया आहिनि। हिकु ॿ महीना स्कूल खुलिया हुआ, बाक़ी बंदि हुआ, तालीम त सॼी तबाह थी वई। हिन वक़्तु जेको आहे त माना सिंध सरकार जे हुकुम मुताबिक़ जेके स्कूल खोलिया आहिनि उन ते SOPs ते तक़रीबन सख़्तु अमल करायो पियो वञे ऐं उन खां अलावा तमामु घणी ख़ुशी थी आहे जो शागिर्दनि जी तालीम वरी शुरू थी आहे। ऐं इनशाला असां बि जेको आहे त माना इहे उमेदु कयूं था त अॻिते जे लाइ स्कूल बंदि न कया वञनि ऐं तालीम जे सुधार लाइ अञा बि वधीक सुठा क़दम खयां पिया वञनि। काफ़ी टाइम थियो आहे असांजा स्कूल बंदि हुया, हाणे असांजा स्कूल खुलिया आहिनि। असां तमामु तयारी सां स्कूल लाइ अची विया आहियूं। सिंध सरकार खे घुरिजे त स्कूल खोले असांखे पढ़ण लाइ। असां इल्मु हासिलु न करे सघूं पिया, हाणे सिंध हुकूमत असांजो स्कूल खोलियो आहे, असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। हाणे असांजी पढ़ी वञिजे पई, हाणे सरकार जे मुताबिक़ असांजा स्कूल हाणे खुली विया आहिनि, असांजा स्कूल न बंदि थी विया आहिनि, असांजी पंहिंजी पढ़ाई वञिजी वेंदी। सभु खां पहिरियां असीं थोरात आहियूं सिंध गवर्नमेंट जा, जंहिं स्कूल खोलिया आहिनि। तक़रीबन स्कूल असांजो वक़्फ़े वक़्फ़े सां महीनो ॿ महीना ऐं 3 महीना बंदि थींदो रहे थो ऐं हीउ जेको आहे सिंध हुकूमत जे सख़्तु SOPs तहत असांजो स्कूल खुली रहियो आहे ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो स्कूल खुली विया आहिनि। हितां जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तमामु ख़ुशी जो इज़हार कंदे सिंध हुकूमत खां इहा पिणु अपील कई त आइंदा खुदारा स्कूल बंदि न कया वञनि, जीअं असांजी तालीम जो सिलसिलो जारी ऐं सारी रहे।